आप देख रहे हैं मक्की सिंधी इस्लामिक चैनल, इस्लाम की आवाज़। ॾहीं मुहर्रम शहीद थी वियो हुसैन सुहिणो इमाम आहे। शहीद ज़िंदा ख़ुदा चयो आहे, ज़िंदा हले पिट को हराम आहे, ज़िंदा हले पिट को हराम आहे। ॾहीं मुहर्रम शहीद थी वियो हुसैन इमाम आहे। ॾहीं मुहर्रम शहीद थी वियो हुसैन सुहिणो इमाम आहे। शहीद ज़िंदा ख़ुदा चयो आहे, ज़िंदा हले पिट को हराम आहे, ज़िंदा हले पिट को हराम आहे। ॾहीं मुहर्रम शहीद थी वियो हुसैन सुहिणो इमाम आहे। ॾहीं मुहर्रम शहीद थी वियो हुसैन सुहिणो इमाम आहे। शहीद ज़िंदा ख़ुदा चयो आहे, शहीद ज़िंदा ख़ुदा चयो आहे, ज़िंदा हले पिट को हराम आहे, ज़िंदा हले पिट को हराम आहे। ॾहीं मुहर्रम शहीद थी वियो हुसैन सुहिणो इमाम आहे। ओए ख़ुदा कई आ क़ुरान अंदर, शहीद जी ख़ुद तारीफ़ ज़ाहिर। ओए ख़ुदा कई आ क़ुरान अंदर, शहीद जी ख़ुद तारीफ़ ज़ाहिर। शहीद मोअल न चओ तुम मोमिन, शहीद मोअल न चओ तुम मोमिन, इएं ख़ुदा जो कलाम आहे। शहीद मोअल न चओ तुम मोमिन, इहो ख़ुदा जो कलाम आहे। ही मौलूद शरीफ़ जनाब अलहाज इमदादुल्लाह साहब फलपोटरो पेश करे रहियो आहे। वॉल्यूम नंबर 3 ऐं पेशकश आहे बिटाई म्यूज़िक सेंटर न्यू बस स्टैंड सखर जे तरफ़ां। शहीद ज़िंदा ख़ुदा चयो आहे, ज़िंदा हले पिट को हराम आहे, ज़िंदा हले पिट को हराम आहे। ॾहीं मुहर्रम शहीद थी वियो हुसैन सुहिणो इमाम आहे। ओए शहीद आहे ख़ुदा खे प्यारो, तव्हां बि सोचो कुझु तयारो। शहीद आहे ख़ुदा प्यारो, तव्हां बि सोचो कुझु तयारो, तव्हां बि सोचो कुझु तयारो। शहीद लाइ ख़ुदि खाइण पीअण जो ख़ुदा वटि इंतज़ाम आहे। शहीद लाइ ख़ुदि खाइण पीअण जो ख़ुदा वटि इंतज़ाम आहे। शहीद ज़िंदा ख़ुदा चयो आहे, ज़िंदा हले पिट को हराम आहे, ज़िंदा हले पिट को हराम आहे। ॾहीं मुहर्रम शहीद थी वियो हुसैन सुहिणो इमाम आहे। ओए जॾहिं शहीद ख़ुदा वटे था, जॾहिं शहीद ख़ुदा वटे था, रिज़्क़ रोज़ी पया त खाइनि, ओए रिज़्क़ रोज़ी पया त खाइनि। मुअल सम्झी न पिट तूं तिन लाइ जन्नत तिन जो मक़ाम आहे। शहीद ज़िंदा ख़ुदा चयो आहे, ज़िंदा हले पिट को हराम आहे, ज़िंदा हले पिट को हराम आहे। ॾहीं मुहर्रम शहीद थी वियो हुसैन सुहिणो इमाम आहे।